तंजीम में टाइम ॾिनई साईं गुज़ारिश कंदुमि असां लाइ दुआ बि सही बदल औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कख सड़े फल सड़े सड़े साओ गाह जंहिं रीझायो अला तो ना थियनि। इन शाह साहब जी सुठनि सां इंशाअल्लाह तव्हांजी कामयाबी आहे। तव्हांखे कंहिं बि रस्ते में रुकावट न थींदी। असां पर उमेद आहियूं। असांजो तारुफ़ साईं वारा कराए विया। नौजवान खोड़ वेठा आहिनि, बाक़ी पुराणा जेके ॿिए खे चङी तरह सुञाणियूं था। तंज़ीम नालो इहो आहे नब्ज़ ज़ब्त जो, पाबंदी जो। उहो इहो कोन्हे अॼु तव्हां कंडनि जी सेज ते आहियो, गुलनि जी सेज ते न आहियो। हाणे तव्हां ते ज़िमेवारी वधी वई। हाणे उन ज़िमेवारी खे हर उस्ताद जो कमु पंहिंजो सम्झणो आहे। हर उहिदेदार ईअं न सम्झे त भई हीअ सदर जो कमु आहे। न, हीअ गॾियल कमु आहे, यूनिट जो कमु आहे। कहिड़ी बि ऑफिस में जेकॾहिं गॾु वेंदव त तव्हांजो कमु आसानी सां थींदो ऐं अॻियां ते असरु बि पवंदो। छो त असां ई मरलनि मां गुज़री आया आहियूं। साईं इरशाद मुंहिंजे बेड़े जो साथी आहे। हीअ बि संगत जेका गॾु हूंदा हुआसीं। सदर दिन मरेटे खे बि मैदान ते कोशिशि असांजी हुई इन ते आंदो हुओसीं। उनजो चंदा कंहिं करे ॾिना। दोस्त असांजे अब्दुल अज़ीज़ असांजी अॻे तालके मास्तरी जुदा हूंदी। असां पंहिंजे मस्जिद स्कूल वारनि जा चंदा करे दोस्त जी इलेक्शन में मदद कई। अला कयो हे सभु जेके हिक ॿिए जे मुखालिफ़ आहे उहे हिकिड़े ॿेड़े जा स्वार थी। असां तंज़ीमी तरह त गॾु हुयासीं, बाक़ी नज़रियाती असां हिक ॿिए जा मुखालिफ़ रहियासीं। हक़ीक़त साम्हूं चऊं पर असांजी मोहबत, मिलणु जुलणु, अख़लाक़ ऐं हिक ॿिए सां सुठो रहियो। हिक ॿिए जे कम में रुकावट न बणियासीं। ऐं असांजो बि माज़ी साईं वारनि खां ॿुधो कोन्हे, असांजो उन्हनि खां कोन्हे। असां चऊं था त तव्हां हिकिड़ो किरदारु अदा कयो। जीअं साईं मुमताज़ तक़रीर में चई वियो त असांजे मर्कज़ खे असां कोशिशि कईसीं त हिकु प्लेटफॉर्म ते आणियूं। ऐं हीअ जेको आहे PTLF मां ॿुधायां थो त 1952 जी रजिस्टर्ड तंज़ीम आहे। एॾी का वॾी तंज़ीम जंहिंजी ॼमार हुजे PTLF कोन्हे। हाणे उनखे धप रसायो एॾो वियो आहे जो तव्हां वटि जेके हाणे ब्यूरोक्रेसी असांजी आहे, जेके फ़ैसिला मढ़े थी, उहा असांजी कमज़ोरनि जी। अॻे जेकी बि पॉलिसी जुड़ंदी हुई त असांजी मर्कज़ी जेके बॉडियूं हूंदियूं उन्हनि खे विहारे सिलेबस तयारु थींदो बि उन्हनि खे विहारींदा त भई सिलेबस असां इहो एडॉप्ट कयूं या न कयूं। कहिड़ी बि तंज़ीमी हुजे, तव्हांजे ॾिसो न सुपरवाइज़र ख़तमु थी विया। इहे सभु जेके आहिनि तंज़ीम वारनि खे विहारे पोइ चवंदा दवा असां इहे नवां आणियूं था या आणियूं या न आणियूं। इहे असांजी पंहिंजी उताहनि जे करे बायोमेट्रिक अची वई, सुपरवाइज़र विया, क्लस्टर प्रोग्राम थी विया, मर्ज प्रोग्राम थी विया। इहो सभु असां खटियो कोन्हे, असां हारायो। हाणे उहो तव्हां ते डिपेंड करे थो। इहे तव्हां सां ॼाणे वस जूं ॻाल्हियूं न आहिनि। असांजे वस जी इहे ॻाल्हियूं जेके लोकल उन्हनि असां कमु करे उस्तादनि जूं आइडियूं आहिनि, उस्तादनि जा प्रॉब्लम आहिनि। उस्ताद त रिटायर थींदो ई कोन्हे। 3 माण्हू रिटायर न थींदा आहिनि, डॉक्टर, उस्ताद, वकील। ऐं हीअ माण्हू ॾिसो, हीअ माण्हू हिन जो पीरियड पूरो न आहे, पर जेको कमु हाणे हीअ कंदो शायदि कोई न कंदो। अॻे अञा ख़ुशामद करे पियो वोट जी यार मथां एकाउंट जी। हाणे हक़ु सच चवण जी ज़रूरत थींदसि, कमु कंदो ऐं अवाम कंदो। मूंखे एतिरा लफ़्ज़ कोन्हनि जो तव्हांजो टाइम वठां। ॻाल्हाइणो खोड़ कुझु आहे, तव्हां घणो कुझु ॻाल्हायो। असांजो इतमाद आहे मुमताज़ चाचर ते त हीअ क़यादत करे ॼाणे बि सयूं ऐं हीअ दोस्तनि खे खणी हलाइनि बि सयूं। असां जॾहिं तव्हांजी शुरूआति थी पई इलेक्शन जी, अञा ताईं ग्रुप बंदी न हुई त मुमताज़ साईं असां ॻाल्हायो हुयो। असां संगत खे रिक्वेस्ट कईसीं, हिननि जो पैनल अलॻि हूंदो, तव्हांखे सभु ख़बर आहे इलेक्शन लड़ंदो। इंटरफेयर असां सिटी में न कंदा हुआसीं। ॼाणी वणी पोइ कंहिंजी मजबूरी हूंदी आहे का, कोई छा सम्झे, असां इंटरफेयर कंदा हुआसीं, सिटी में न कंदा हुआसीं।
उनजो सबबु आहे छा आहे उहो वज़ाहत कोन कबी त टफ टाइम दोस्तनि खे मिलंदो मुखट हार थींदी आहे पर हिन दफ़े असां बाक़ाइदे साईं वारनि खे चयोसीं तव्हां वॾा संगत खे असां रिक्वेस्ट कईसीं दर दर वियासीं त बाबा तव्हां सम्झो त हिन पैनल जे पोयां असांखे कुझु ॾियनि न ॾियनि उहो ई न हाणे संगत वेठो आहे असां कंहिंखे कोन डिमांड कई असांजो उन्हनि क़दुरु रखियो असां उन्हनि खे इज़त ॾिनी उन खां वधीक असांखे उन्हनि इज़त ॾिनी असांजो उहो दोस्त अमाला मुंहिंजी सूरत में तव्हांखे जेको इनशाला असांखे इहा कॾहिं उमेदु आहे त इनशाला ई हमेशह तव्हांजे लाइ तव्हां सां गॾु हूंदा ऐं असां बि इहा रिक्वेस्ट सभिनी खे कयूं था दोस्तनि खे गॾु खणी हलिजो हीउ दोस्त असांजो जेको बेड़ो आहे उहो तव्हां सां ख़ुदा हाफ़िज़